बाबा साईं ज़मीन जो सॼो कमु संभाले वरितो तव्हां असली फिक्र ई न कर ऐं सही नमूने सां सभिनी हारियुनि खे बि संभाले वठिजां जेकॾहिं थोरी बि ग़लती कई त बाबा साईं खल पुठीअ तां लाहे छॾींदो का बि ग़लती न थींदी मूंखे पंहिंजी खल प्यारी आहे सियाणो मल्हा सम्झी वेंदो बाबा साईं त गॾहनि खे बि सियाणो करे छॾियो शिकिल ई आहे अथसि बाक़ी आदतूं त उहे ई गॾहनि वारियूं बाबा साईं आस्ते आस्ते इहे आदतूं बि मिटिजी वेंदियूं अब्बा मञा तो मुझे पुट आचर जूं 1000 गलतियों आहिनि पर अब्बा हिन वक़्तु अकेलो थी पियो आहे चाचा चाचा इन में गलती भी उन जी आहे आचर तो मुंह मता शतन जो दायरो एतिरो तो वधाए छॾियो जो मुंह मजबूर थी उन मता बंदूक सिधी कई जी आचर सही दोस्तन जी सुञाण रखे आ त अॼु इन मंज़िल ते न पहुचे आ पुट अॻियूं ॻाल्हियूं विसारे नथो सघी न चाचा न असां एतिरो त अॻिते निकिरी चुका आहियूं जो न मां आचर खे क़बूल कंदुसि न आचर मूंखे क़बूल कंदो चाचा जॾहिं हिन हिक ॿिए जे साम्हूं आयासीं त असां ॿिन्ही मां कंहिं हिक जो लाच ज़रूर किरंदो हा चाचा ज़रूर किरंदो अब्बा मुंहिंजी अशी ॾाढी खे ॾिस हाणे खणी इन दुश्मनी खे छॾ चाचा जेकॾहिं तव्हां मूं वटि हली आया आहियो त मां सिर्फ़ तव्हां जे करे एतिरो कंदुसि त मां कॾहिं बि आचर जी रस्ता रोक न कंदुसि पर चाचा जेकॾहिं भुल में बि आचर मुंहिंजे रस्ते ते आयो न त बख़्श बि न कंदोमांसि चाचा बख़्श बि न कंदोमांसि आचर तुंहिंजे रस्ते ते कॾहिं बि कोन ईंदो इहो मां तोसां वाइदो थो कयां पर हिन खां पहिरियां तूं मुंहिंजे मथां हिकिड़ी भलाई कर मां त दुश्मननि सां बि चङायूं कयूं आहिनि पर पोइ बि चाचा तव्हांजे दर जो मूं पाणी पीतो आहे हुकुम कर चाचा त खानू खरदमाग तव्हांजे कहिड़े कम अची सघे थो मूंखे मुंहिंजो आचर जेल मां कढाए दे चाचा आचर जा ॿिया बि त दोस्त आहिनि उन्हनि खे छॾे मूं वटि छो आया आहियो जॾहिं त तव्हांखे ख़बर पई आहे त आचर मां हिक ॿिए जे रत जा प्यासा आहियूं पुट जेकॾहिं आचर जे ॿियनि दोस्तनि में एतिरी थूम हुजे हा त अॼु मुंहिंजो आचर पुट सलाखुनि जे पोयां न हुजे हा चाचा आचर जेल में हूंदी त ज़िंदा हूंदी पर जेकॾहिं जेल खां ॿाहिरि निकितो त बेमौत मारिजी वेंदी चाचा बेमौत मारिजी वेंदी मुंहिंजी सलाह इहा अथई त आचर खे कुझु साल छॾे ॾे जेल में जेसिताईं ॿाहिरि जो माहौल पुरसुकून थिए कीअं छॾियां पुट कीअं छॾियां जेल में त हुनखे मौत जी सज़ा बि अची सघे थी आचर खे फांसी लॻण मां कोन ॾींदुसि इहो खानू खर दिमाग़ जो तोसां वाइदो आहे चाचा खाली पुट आचर पुट खां सवाइ मां बि ज़िंदा रही कोन सघंदुसि ही टोपी बेड़ अथई अब्बा ही छा थो करीं चाचा ही छा थो करीं ये टोपी त असां सिंधियुनि जो नाज़ आहे असां सिंध जो नाज़ आहे ये इज्जत आहे चाचा ही असांजी इज्जत आहे इज्जत ख़ातिर असां पंहिंजा सिर त कटाए सघूं था पर पंहिंजा सिर कंहिं आॾो झुकाए नथा सघूं चाचा झुकाए नथा सघूं ये इज्जत तव्हांजे सर मथां सदा सलामत रहे अॼु खानू घर दिमाग़ चाचा तव्हां सां वाइदो थो करे त आचर खे जेल मां ॿाहिरि ज़रूर कढाईंदो पोइ भल हू छो न मुंहिंजे रत जो प्यासो छो न हुजे तुंहिंजो इहो एहसान तव्हां ज़िंदगी मुंहिंजे मथां रहंदो
कुर्बाना जी कुर्बान वञे तू ऐं अकबर चाचे खे वठी वञी पके ते गाॾी ते चाढ़े रवानो करे अचोसि। न पुट तव्हां तकलीफ़ न कयो, मां पाण ई हलियो वेंदुसि। न चाचा न, ही तर आचर जे दुश्मननि सां भरियो पियो आहे। खुदा न करे जेकॾहिं तव्हांखे हिते कुझु थी वियो त आचर जो शक बि मूं मथां ईंदो, मूं मथां। पर आचर जे शक जी मूंखे परवाह कोन्हे चाचा। तव्हां मूं वटि हली आया आहियो ऐं मूं मथां इहो फर्ज़ आहे त हितां तव्हांखे सही सलामत वापसि रवानो कयां। महिरबानी पुट, महिरबानी। जो कम थी वेंदो हर हाल में आचर ॿाहिरि ज़रूर ईंदो। उन लाइ छो न जेकॾहिं मूंखे पंहिंजो रत वहाइणो पियो न त वहाईंदुसि, पर आचर ॿाहिरि ज़रूर ईंदो। चाचा तेसिताईं मां त अॻे हथ थो ॿधां त जेसिताईं आचर जेल खां ॿाहिरि नथो अचे त तव्हां हेॾां जो रुख न कंदो। ठीकु आहे पुट, ठीकु आहे। अॻिते जीअं तूं चवंदे तीअं थींदो। अच चाचा, अचो त हलो। हलिया बाबा साईं। चाचो बाजी घर ना आए पहुतो। अन्ना चाचो बाजी घर पहुतो ही ना है। नए बता जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो उहो ई थियो। मां आचर सां मिलियो थो अचां। 3 ॾींहं अॻु चाचो बाजी आचर जी मुलाक़ात ते आयो हुयो। आचर त मुना बि न पियो कयो त बाबा खे सही सलामत ॻोठ रवानो कजो। जे ॻोठ न आयो हुयो त पोइ किथे हूंदो? वरी चढ़ी न वियो हुजे दुश्मननि जे रुख। थी सघे थो त कंहिंसां मिलण लाइ वियो हुजे। न है बतन न, हिते कहिड़ा आचर वारनि जा सजण आहिनि जो उन्हनि सां मिलण वियो हूंदो। वरी बि उनजे घरां पक कजे मतां चाचो घर हुजे ऐं असां मुल्क ॿारींदा अथऊं। मां होॾां पक करे आयो आहियां। ओड़े पाड़े मां जांच करे हिते अची पहुतो आहियां। उन खां अगम जो चाचा बाजी कंहिं ज़ुल्म जो शिकार थिए उनखे हथु करणो पवंदो। हाशिम, हाणे कहिड़ी ख़बर त चाचो किथे हूंदो? जे दुश्मननि जे वर न चढ़ियल त पोइ पक सां पंहिंजे पुराणनि कखनि खे ॾिसण ज़रूर वियो हूंदो। समूरा कख सड़ी रख थी विया आहिनि त ॾिसण लाइ छा वेंदो? बाक़ी मुंहिंजो अंदाज़ो जेको आहे, थी सघे थो त दिलावर खान सां मिलण न वियो हुजे। उन सां वरी छो मिलंदो? आचर खे छॾाइण जे लाइ। ईअं बि थी सघे थो। हिते वेहण खां बहितर आहे त पोइ उन तरफ़ निकिरी पऊं। पोइ हलो हलो।
हिननि जी वरी असां सां कहिड़ी दुश्मनी हुई? इहे बि आचर जा यार अथई। सुञाणा पुट सुञाणा, पर असां मथां फायरिंग छो कयूं? चाचा इहा त उन्हनि खे ख़बर हूंदी, पर हिन खां अॻु में जो फायरिंग जी आवाज़ ते हिते पुलिस पहुची वञे, असांखे हितां निकिरणु घुरिजे। कुर्बान वञे, हाणे छा करणो आहे? हलो, मां बि तव्हां सां गॾु आहियां। चाचे खे पके ते छॾे अचूं। अचो। तो वारे भाव खेरल मूं वारे भाव रखियल जो खानो ख़राब करे छॾियो आहे। मुआरे भाउ जी बेरी ॿुधल, तुंहिंजे भाउ जो खानो ख़राब कयो अथसि न, जॾहिं बेरी ॿोड़ेसि न पोइ अची मूंखे ॿुधाइजां। अरे बेरी ॿुॾे या न ॿुॾे, पर पंहिंजे भाउ खेरल खे सम्झाए छॾ त मूं वारे भाउ सां न घुमे। तूं रखियल खे चवंदो सम्झाए त खेरल सां न गॾिजे। हा, रखियल मुंहिंजी नथो मञे न। मञे भाउ कोन थो, वरी सम्झा मूंखे आयो आहे। हाणे हल हल त ॼाए न गुॾ। रेड़ो ठाहियो कोन आहे, तोखे मइज़त था सम्झाया त वञे थो आकड़ कंदो। अरे वरी बचाए किताबो तद मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त कॾहिं न कुतको। तोखे ख़बर त न आहे मां वॾो खूनी माण्हू आहियां। जे तूं खूनी आहीं न त घटि मां बि न आहे। मुंहिंजो नालो बि मलूक थी मलूक आहे। अॼु भाग भला अथई जो केरु छॾण वारो कोन्हे। हाणे तद मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त ॼाए न दम रख ऐं पंहिंजे भाउ खे जॾहिं जॾहिं मुंहिंजे भाउ सां न गॾिजे। जे मुंहिंजे भाउ सां गॾु न त पाद त तूं खाईंदे। तद एॾो कुतको ॾींदो मां जो सॼो साल बुत मां सूर न निकिरंदी। हल ॾिसी छा थो, हल 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 बाबा, ॼण ॾिठल कोन हाथ। असां खूनी माण्हू, मुंहिंजो भाउ खूनी माण्हू, असांजी ज़ाल खूनी, ससु खूनी। हाँ महमूद, नवा के पुराना हाल वाल। रुस्तम खान, नवा के अहिड़ा अहवाल कोन्हनि, बाक़ी मूं चाचा अहमद के मंजूर सां गॾु स्टाफ ते लहंदे ॾिठो। छा बाबा साईं हेॾे जी पतो? मंजूर सां गॾु हुयो। बाबा साईं खे मूं ॾाढो रोकियो त हेॾे न अचिजांइ, पर न मुड़ियो। घबराइण जी ॻाल्हि न आहे रुस्तम खान, चाचा मंजूर सां गॾु आहे। हू एतिरो ॿार न आहे जो दुश्मननि जे मुंहं में वठी वेंदुसि। महमूद तूं नथो समझी। जेकॾहिं बाबा साईं जे हिते अचण जी ख़बर मूसा खान खे पइजी वई त हू पुलिस जो छापो हणाए बाबा साईं खे बदिराए छॾींदो। ऐं पोइ मां जेसिताईं पुलिस खे हथ न ॾींदुसि हू बाबा साईं खे कोन छॾींदा। ऐं मुंहिंजो फ़िलहाल पुलिस में हथ ॾियण जो को बि इरादो न आहे जेसिताईं मां पंहिंजनि दुश्मननि खे अंजाम ताईं नथो पहुचायां। त पोइ तव्हांजी छा सलाह आहे? मां चाहियां थो त हींअर ई मंज़ूर जे ॻोठ निकिरी था हलो ऐं बाबा साईं सां मिली बाबा साईं खे ॻोठ रवानो था कयूं। जेसिताईं बाबा साईं हिते हूंदो मूंखे खुटको रहंदो। त पोइ हल मंजूर सां मिली था अचूं। अस्सलाम वालेकुम मूसा खान। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। भली भली आयो अहमद खान, भली भली आयो। अहमद खान वियो छो मूसा खान, कावड़ आहे छा? उथी भी मिलण जी ज़हमत गवारा न कई। ये रुस्तम जा कम अथई अहमद खान, जंहिं मूंखे उथण खां लाचार करे छॾियो आहे। को भी कम कंहिंजो न आहे हूंदो, इंसान खे उन जा अहमाल इन हद ताईं पहुचाईंदा आहिनि। मंजूर, तव्हां हाणे वञी सघो था। अहमद खान के हिते ही अकेलो छॾे मां वापस न वेंदुसि। मंजूर, झंग में न आहे अहमद खान। रात असां मेहमानी खारायोसि, सुबुह अचिजांइ त पोइ गॾिजी ॻाल्हियूं कंदासूं। चाचा अहमद, पोइ मूंखे इजाज़त। हा बाबा, अल्लाह जान। हुकुम कयो रे सर, हिन जी कहिड़ी महिमान नवाज़ी कयूं? मुजीब, फिलहाल हिन खे वठी अहिड़ी जाइ ते वञी कैद कर। रुस्तम त छा, हुन जे मलाइकनि खे बि ख़बर न पए त मुंहिंजो पीउ किथे आहे। मूसा खान, मां अहिड़ी मज़ाक हरगिज़ बर्दाश्त न आहियां कंदो। ऐं अहिड़ियूं मज़ाकूं असां बि कॾहिं न आहे कयूं।
हाणे बाक़ी जिंदगी जा ॾींहं तूं इते असां वटि कैद थी रहंदे, कैद थी रहंदे। ऐं जेके असां तोखे ज़िंदगीअ जा 4 सिज ॾिना, उहे सिज तुंहिंजी ज़िंदगी जा भयानक मां भयानक तरीन हूंदा। बस बस हाणे बस घणो थियो। मां वञा थो, ॾिसां थो त मूंखे केरु थो रोके। अहिड़ी ग़लती न कजांइ, किथे ईअं न थिए त तुंहिंजो लाश तुंहिंजे पुट जे सुञाणप खां बि निकिरी वञे। अहमद खान, इन खां पहिरियां जो असांजा हथ तुंहिंजे मथां खजनि ऐं तुंहिंजी इज़त असां धूड़ में मिलाए छॾूं, सुठो अथई त पाण मथां कंट्रोल कर ऐं जीअं असां चऊं उएं ई कर। अहमद खान, तूं त वॾो दाना माण्हू आहीं। इहो बि बख़ूबी ॼाणी थो त फासण खां पोइ फत करणु छाजो। मुजीब, वठी वञीस। मूसा खान, हिन वक्त मां तोसां हलण लाइ तैयार आहियां, पर यादि रखजांइ, जंहिं वक्त बि मुंहिंजे पुट रुस्तम खे इहा ख़बर पई त तव्हां मूंखे कैद करे छॾियो आहे, उन वक्त खां मुंहिंजी आज़ादीअ ताईं रुस्तम तव्हांखे तव्हांजे घर में कैद करे छॾींदो। बस अहमद खान, बस। केर तो कंहिंखे कैद करे, इहो हाणे मां रुस्तम खे ॿुधाईंदुसि। हाणे मां रुस्तम खे ॿुधाईंदुसि त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। मुजीब, वठी वञी तहखाने में बंदि करींस, जीअं अहमद खान जी हवस बि पुलिस जे कननि ताईं न पहुचे। मुजीब, जेसि ताईं रुस्तम असांजी आॾो गोॾा न कोड़े, तेसि ताईं अहमद खे ॿाहिर जी हवा बि न छुए, हवा बि न छुए हिनखे। रेस, तव्हां बेफ़िक्र थी वेही रहो। हाणे ही ज़िंदा त छा, पर हिन जूं हॾियूं बि कंहिंखे हथ न ईंदियूं। मूसा खान, इहो तव्हां सुठो नथा कयो, इहो तव्हां सुठो नथा कयो। हाणे हल लॻिया थी त कयां न पूरो। मूसा खान, बच जाए, हाणे बच जाए मुंहिंजे पुट रुस्तम खान खां। हाणे हल। बाबा साईं, हाणे रुस्तम खान सां रांदि खेॾण में मज़ो ईंदो। जेकॾहिं हाणे मां रुस्तम खे कंहिं नचणी जियां पंहिंजी आङुरियुनि ते न नचायमि त मुंहिंजो नालो बि कमाल खान आहे। हा कमाल खान, हा। हाणे रुस्तम खे ख़बर पवंदी त मूसा खान सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। हाणे हुनजे दिमाग़ में ॻाल्हि वेहंदी त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। मूंखे इहा ख़बर नथी पवे त मंसूर बाबा खे वठी काॾे वियो। किथे असांजे ठिकाणे ते त नाहिनि विया। जेकॾहिं हुन तरफ़ वञनि हा त हू असांखे वाट ते ज़रूर मिलंदा। ईअं बि थी सघे थो होटल तां मानी खाराए निकिरी आया हुजनि ऐं उन दौरान असां हेॾां निकिरी आयासीं। ईअं बि थी सघे थो। भाऊ, असां वञूं था ओॾे। जेकॾहिं उते असांखे मिली विया त ठीकु आहे, न त सुभाणे वरी असां हिते ईंदासीं। मंज़ूर अचे थो हुनखे ॿुधाइजांइ त हू काॾे बि न निकिरे। असां सुभाणे कंहिं बि वक़्तु हिते ईंदासीं। ठीकु आहे रुस्तम खान, मंझां पोइ ॾेई छॾींदोमांसि। अलाह ख़ैर कंदो त हू हिते हूंदा, पर अलाए छो अॼु मुंहिंजे वजूद में ख़ौफ़ समाइजी वियो आहे। पंहिंजे जे विछड़ी वञण जो ख़ौफ़। अलाह न करे महमूद, अलाह न कंदो। अच्छा अच्छा रो। इहो सौदो ॾाढो महांगो आहे बाबा, ॾाढो महांगो आहे। अदावर महांगनि सौदनि में फ़ाइदा बि तमामु वॾा हूंदा आहिनि। बाबा, असां आहियूं मोहबती माण्हू, ऐं हिन कब्ज़े वठण में जेको खून ख़राबो थींदो, यार उहो असां ॾिसी कोन सघंदासीं। रेस, हाणे जेको रत वहंदो असांजे दुश्मननि जो वहंदो, छो त असांजी बि दुश्मनी मूसा खान जहिड़े शैतान सां आहे, कंहिं मज़लूम सां न। बाबा जबार, मूसा खान पाण त बंदूक खणी अची कोन वेंदो, उहो बि ज़रूर किन मज़लूमनि खे अॻे कंदो।
पर ये सब वाइदो आहे असांजो तव्हां सां, असां कंहिं बि मज़लूम खे न मारींदासीं। बाबा जॾहिं न बंदूकुनि जा मुंह खुलंदा आहिनि ऐं बारूद जी बरसात वसंदी आहे त उन में ज़ालिमनि सां गॾु मज़लूम बि सड़ी वेंदा आहिनि। अदा वॾा ज़ाहिर आहे ज़ालिम मथां हमले करण लाइ कुझु मज़लूम बि मरंदा, पर पोइ बि हिकु वॾे ज़ालिम जो मुल्क मथां ॾमर लही पवंदो। सचे वे सरकार, सचे वे ओधर ते। पर यार अलाए छो मां मज़लूम जो रत न ॾिसी सघंदो। अदा वॾा कुझु बि थी पवे, जब्बार वारनि खे मां ज़बान ॾेई चुको, जल्द पुलिस खे पैसा ॾेई पलियो, असां वञी कब्ज़ो ॼमायो। इन कदम खां अॻु में असां मूसा ख़ान सां मिली ॾिसूं। जे ज़मीन जब्बार वारनि जे नाले आहे त पोइ कानूनी तरह छो न मूसा ख़ान खां ज़मीन वठूं? रईस, कानूनी तरह मूसा खान कॾहिं बि ज़मीन ख़ाली न कंदो। हा अदा वॾा, जेकॾहिं इन अंधे कानून जे आसरे असीं हलियासीं न त ज़मीन जो हिकु जरे बि असांखे हथ कोन ईंदो। सच बाबा सच, अपनी घोट तो नशा थी वई ओधर ते। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती, कोशिश कंदासीं त मामिलो मोहबत सां हल थी वञे, ऐं जे मोहबत सां हल नथो थिए त पोइ बंदूक खणण में देर त कोन्हे। ठीक है रईस, तव्हां पंहिंजे तरफ़ां भली कोशिश करे ॾिसो। अदा वॾा पोइ कॾहिं हलूं मूसा खान सां मिलण लाइ? बाबा मूसा ख़ान सां मिलण खां अॻु में मां मुख़्तियार कार सां मिली ॾिसां त हू DSP सां गॾिजी ज़मीन जो कब्ज़ो छॾाए ॾे थो या असां पंहिंजी कोशिश पाण कयूं। भली अदा वॾा, तूं पंहिंजी दिलि जी तसल्ली लाइ इहो वक़्तु बि ज़ियान करे ॾिस, बाक़ी थींदो वरी बि बंदूक जे ज़ोर ते।